कहिड़ा तव्हांजा कलीग्स हुआ या कहिड़ा तव्हांजा साथी हुआ जिन जो तव्हांजी ज़िंदगी ते तमामु घणो असरु थियो? वॾे में वॾो असरु मुंहिंजे ज़ाती तौरु जेको मूं ते थियो आहे सो थियो आहे असांजे वाइस चांसलर अलामा आया काज़ी जो। उन जो माण्हू पिया पैदा थींदा पर सिंध खे मुश्किल कहिड़ो पैदा थिए, यानी वॾी तकलीफ़ सां महिनत सां पैदा थींदो। हू पाण इन क़िस्म जो माण्हू हो जंहिं पाण खे एजुकेट करे हाईएस्ट लेवल ते वठी वियो। उन डिग्री जे लाइ को कोर्स कोन पढ़ियो, हिते हाई स्कूल में पढ़ियो, कॉलेजनि में, अलीगढ़ यूनिवर्सिटी में बि वियो अलामा सां पढ़णु, पर उते को डिग्री कान वरिताई। पोइ लंडन में वियो त उते बि सभु कॉलेज उते कोर्सिस पढ़ियाई। मूं खेसि चवंदो ॿुधो त मिस्टर आर्नोल्ड या छा नालो जेको मशहूरु आहे, उनजा किताब आहिनि, तंहिं शायदि चयो हो खेसि त मिस्टर काज़ी, you know so much, you have read so much, why don't you appear in some of the exams and have a degree? Allama Sahib Jan chyo, I have not been studying for the course of degree, I have been studying to know more and more, to understand more and more. पोइ इहा ॻाल्हि त पाण कंदो हो। अलामा साहिब जन जे इल्म जो जेको असां वॾो हिते पाण शुरू कयूं त जेके एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ यूनिवर्सिटीज़ में, तंहिंमें चयूं त लेक्चर सीरीज़ शुरू कयूं। हर जुमे ते लेक्चर रखियऊं पाण ओल्ड कैंपस जे मेन हॉल में, नमाज़ खां पोइ सभु उते अचो। उते पाण असांखे जेके प्रोफेसर उते सॾाए चयूं त हीअ काइनात आहे, सॼो यूनिवर्स आहे, तव्हां जुदा जुदा डिपार्टमेंट्स जा हेड आहियो, ईअं न सम्झो तव्हां कंहिं किताबनि जा हेड आहियो, पर तव्हां हिकिड़े नॉलेज जी फील्ड आहे, उन जा सरकर्दा आहियो। अहिड़े नमूने सां तव्हां लेक्चर जी सीरीज़ तयारु कयो जो माण्हू जेको ॿुधंदड़ हुजे तंहिंखे ख़बर पवे त हीअ काइनात छा आहे। मिसाल त पहिरीं चयूं त जियालॉजी वारो प्रोफेसर साहिबु जेको आहे सो ज़मीन जे बारे में ॻाल्हाए, पोइ एस्ट्रोनॉमी वारो जेको आहे सो एस्ट्रोनॉमी जेका, तंहिंखां पोइ बॉटनी जो प्रोफेसर जेको सो नबातात ते ॻाल्हाए। त उन में जेके प्रोफेसर हुआ तन समरनि पंहिंजो, मूं बि ॻाल्हायो पंहिंजे एजुकेशन ते, पर उन मां असांखे ख़बर पई त अलामा साहिब असां जेको वाइस चांसलर आहे, तंहिंजे इल्म ऐं असांजे इल्म में केतिरो फ़र्क़ु आहे। छाकाणि जो पाण थींदा हुआ त को किताब पढ़ी करे ईंदा हुआ, पाण थींदा हुआ अची वेंदा हुआ सदर थी। टे सबक़ मूंखे यादि, टे प्रोफेसर साहिबान तंहिंजे बारे में मूंखे यादि आहे। हिकिड़ो जियालॉजिस्ट जंहिं जियालॉजी ते ॻाल्हायो, हिकिड़ो एस्ट्रोनॉमी नकवी, मिस्टर नकवी, डॉक्टर नकवी एस्ट्रोनॉमी जेको उन ते ॻाल्हाई। टियों बॉटनी, उहो ईस्ट पाकिस्तान जो हो डॉक्टर इस्लाम, तंहिं बॉटनी ते लेक्चर ॾिनो। पोइ आऊं अञा ताईं बि जेको मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि रहिजी वई आहे ऐं जेका उन वक़्तु मौजूदु हुई, उहा जेका रहिजी वई आहे त अलामा साहिब जन जेकी वरी वेही कॉमेंट्स ॾिना, उन जी रोशनी में ईअं पियो सम्झ में आयो त जेके प्रोफेसर आहिनि से शागिर्द बि न सुहनि, यानी शागिर्द बि न सुहनि, मां ईअं थो चवां। हुन एॾी लेवल ते अलामा साहिब जन ॻाल्हायो पए, ईअं पियो सम्झ में मूंखे आयो। मूं इहा ज़िक्र कयो बि सही पंहिंजे दोस्तनि सां, ख़ासि तरह सां जॾहिं नबातात, जॾहिं बॉटनी ते डॉक्टर इस्लाम ॻाल्हायो त मूं चयो त ईअं लॻो त अलामा साहिब जन सॼी उमिरि बॉटनी पढ़ी आहे। इन लेवल जो इहा तुंहिंजी इल्मी वुसअत हुई। उन खां हिते अचण खां अॻु में इस्लामिक सिविलाइज़ेशन ते संदन वॾो मुतालियो हो, जंहिंमें हुनजा मशहूरु किताब आहिनि। हिकिड़ो जेको जवाबु लिखियई बर्नार्ड शॉ खे, एवोल्यूशन ते, तंहिंखां पोइ वरी हिते पाण आया त पोइ वरी उन ते वधीक शाह साहिबु, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते पाण जेको लिखियऊं, या संदुन घरवारी जेकी लिखियो पर संदुन रहबरी हेठि, ट्रांसमाइग्रेशन ऑफ ए बियर्ड, बट दिस वॉज
a unique experience in going through the ages and trying to see what each age has contributed. This is a Commonwealth Universities Conference थी दिल्ली में. पाण चयऊं त जेके बि कॉमनवेल्थ यूनिवर्सिटी जा प्रोफेसर जेके इंग्लैंड वारा आहिनि तन खे दावत ॾियो त तव्हां वञनि था, दे शुड कम टू कराची, दे शुड विजिट अस, देन दे शुड गो एंड वी विल पे फॉर देम. पोइ हिते हुया 4-5 प्रोफेसर हुआ, पर हू एतिरो मुतासिर थिया जो उते वञी हुननि रूल्स पास कया त सिंध यूनिवर्सिटी जो जेको ग्रेजुएट असां वटि पढ़ण में ईंदो तन खां टेस्ट वठण जी का ज़रूरत कान्हे का, ही विल बी एडमिटेड. ऐं इहा ॻाल्हि अलामा साहिब जन जे वफ़ात खां पोइ बि हली पए, पोइ वरी देरि सां बंदि थी. तंहिंखां पोइ शागिर्दनि खे सबक़ु ॾियण लाइ ऐं पंहिंजे स्टाफ खे सबक़ु ॾियण लाइ अलामा साहिब जन ईंदा ऑफिस में 8 बजे. इहा ॻाल्हि उन वक़्तु मशहूरु हुई, जेकर चांउठ ॿाहिरि अलामा काज़ी साहिब पंहिंजो कदम रखियो आहे चांउठ खां अंदरि, माना 8 वॻा आहिनि. सभु कंहिंखे ख़ुदि ब ख़ुदि ख़्यालु हो त पंहिंजे ऑफिस में अचे. यूनिवर्सिटी जो पैसो अलामा साहिब चयो त इहा अमानत आहे. तंहिंजा 2 मिसाल तव्हांखे ॾियां थो. अलामा साहिब जन खे चयो वियो त तव्हांखे असां कार वठी ॾियूं. चयईं त वाइस चांसलर खे अपॉइंट कयो यूनिवर्सिटी, इन में शर्त कोन्हे को त हुनखे कार वठी ॾिनी वञे. पोइ पाण हिकिड़ो विक्टोरिया गाॾी भाड़े कयऊं पंहिंजे ख़र्च ते, उनखे 75 रुपया महीनो पाण ॾींदा हुआ. उहा गाॾी विक्टोरिया खेनि सुबुह जो वठी ईंदी हुई, वरी 2 बजे छॾे ईंदी हुई, पाण पे कंदा हुआ. उन वक़्तु संदुनि हिसाब किताब संभालींदो हो मिस्टर रज़ा मोहम्मद भुट्टो, जेको गुज़ारे वियो आहे. उहो 3 अरब हो यूनिवर्सिटी जो. तंहिंखे चयूं त भा असां वटि कलम कोन्हे को, उते मस्कुपड़ी कान्हे का, असां वटि पेपर कंहिंनि के आहिनि पर पूरा कंहिं तव्हां मोकिलियो. हुन सभु मोकिले ॾिना. पोइ हुनखे चऊं तो बाबा मोकिले ॾिना, बिल त कोन मोकिली. चई बिल तव्हां वाइस चांसलर आहियो, हीअ यूनिवर्सिटी आहे. चऊं वाइस चांसलर आहियां यूनिवर्सिटी जे हदुनि में, ऐं पंहिंजे घर में ऐं पाण माण्हू आहियां, मूंखे बिल ॾियारे मोकिलियो. अलामा साहिब जन चयो त आऊं ऐं पंहिंजे घरवारी असां वञूं था लंडन. हिते रहिया 5-7 साल, पोइ वरी ईअं यूरोप जे लाइ विया. को कमु हुजे त करे अचां. कमु इहो हो त साइंस जे वास्ते जेके बि एपरेटस आहे सो वठी अचनि. हू जेको हुनजो ख़र्चु तमामु घणो थियो, 20 लखनि में केतिरनि में. अलामा साहिब जन अॻ में ॻाल्हायो कयो, चयो हा कोशिशि कंदासूं, इहो असांखे थोरे ख़र्चे मिली सघंदो. पोइ अलामा साहिब जन उहो वञी वठी आया 50% लेस ते, जेके बि इंस्ट्रूमेंट्स वग़ैरह साइंस जा सभु आंदाऊं. 1.5 महीनो या महीनो उते रहिया. हिते आया, ऐं सिंडिकेट जो मेंबर हुउसि. असां कैलकुलेट कयो, अलामा साहिब जन विया, हवाई जहाज़ जो ख़र्चु, उते रहिया, टीए डीए जीअं हूंदो आहे कैलकुलेट करे सभु कुझु करे अलामा साहिब जन जे हवाले त हीअ पैसा आहिनि तव्हांजा. चेक कढी खणी वियो मिस्टर रज़ा मोहम्मद भुट्टो. उन खे अलामा साहिब चयो त बाबा आउं लंडन वियो हुउसि पंहिंजे लाइ, यूनिवर्सिटी लाइ. यूनिवर्सिटी जो कमु हुउसि, मूं कयो, पर यूनिवर्सिटीअ लाइ ख़ासि कोन वियो हुउसि. तंहिंजे करे इहे पैसा मूंखे न ॾियो. नेठि हुन छा कयो जो अलामा साहिब जो खातो जेको हो तंहिंमें उहो चेक जमा करायो वियो. 2 महीननि खां पोइ वरी अलामा साहिब ओतिरो ई चेक यूनिवर्सिटी जे खाते में जमा कराए छॾियो. त इहे जेके स्टैंडर्ड अलामा साहिब जन रखिया. तंहिंखां पोइ ख़ुददारी सेखारियऊं पंहिंजे स्टाफ खे. ती कामोरा कड़ा जेके बि आहिनि बाबा सभु ठीकु आहिनि, पर तव्हां पंहिंजो, तव्हां उस्ताद आहियो, तव्हां यूनिवर्सिटी जा माण्हू आहियो. उनजो हिकिड़ो मिसाल त गुरमानी साहिब वेस्ट पाकिस्तान जो गवर्नर हो. उहो हिते हैदराबाद में आयो गवर्नर. हिते सभु माण्हू पइजी विया इन फिक्र में त हाणे कीअं थींदो, वाइस चांसलर कॉल कंदो, छा कंदो, हीअ कंदो. पर हू वॾो दाना माण्हू हो गुरमानी ख़ुदि ई. उन अचण चवाए मोकिलियो त कंहिं प्रोटोकॉल जी ज़रूरत कान्हे का. वाइस चांसलर अलामा साहिब जेको आलिम माण्हू आहे, ऐं पाण ख़िदमत में हाज़िर थींदुसि. कॾहिं बि कमिश्नर वटि, कमिश्नर जी तमामु वॾी उन वक़्तु घणी हुई,
अयूब खान जो ज़मानो हो, कमिश्नर वॾी ॻाल्हि हुई। कॾहिं पाण कमिश्नर खे वटि विया कंहिं विया। लाहौर ऐं गॾिजी वियुसि, उते वियासीं यूनिवर्सिटी जे बजट जे सिलसिले में। उते वियासीं, उते संदन भाइटियो हो काज़ी, उन वटि वञी रहियो अलामा साहब। गुरमानी साहब गवर्नर हो, तंहिंखे जॾहिं ख़बर पई त उहो चवाए मोकिलियईं त मूंखे सां ॾाढा ई थी विया जो अलामा साहब मूं वटि अची रहंदा। नेठि हुन गवर्नर गाॾी मोकिली, अलामा साहब खे ज़ोरी उतां वठी विया, पाण वटि वञी रहिया। यानी अहिड़ी रखंदा हुआ मिसाल। त खोड़े साहब में कमु हो। आज़ा ताज मोहम्मद खे चयऊं त खोड़े साहब खे चओ त कमु करे यूनिवर्सिटी जो आहे। तंहिं ते खोड़े साहब चवाए मोकिलियो। अलामा साहब चयो, अलामा साहब खे ॿुधाईं, खोड़े साहब चयोसीं काज़ी साहब जन अचनि त असां कमु करियूं। हाणे आउं वेठो हुउसि, मूंखे पंहिंजे कननि सां ॿुधो। चई भाउ खोड़े खे चओ त हीअ जेका टेलीफोन ठही आहे साईं इन लाइ ठही आहे, जेके ज़रूरी कमु हुजनि त टेलीफोन ते कजनि। टेलीफोन ते कमु थी सघे थो, मुंहिंजे अचण जी ज़रूरत कान्हे का। त इन क़िस्म जो माण्हू वॾो जंहिंजो मूं ते वॾे में वॾो असरु थियो ऐं असां दिलि खोले कमु कयो। असां ईअं सम्झंदा हुआसीं त असां रुॻो प्रोफेसर कॾहिं ॾियूं, पर यूनिवर्सिटी असांखे हलाइणी आहे, यूनिवर्सिटी जो कमु करिणो आहे, उन में को ख़र्चु कोन्हे वठिणो, बसि हलणो आहे, कमु करिणो आहे बसि। इहो जज़्बो सभु कंहिं वटि हो, न रुॻो मूं वटि पर सभु कंहिं वटि। उहा उनजी बरकत हुई, उन बुज़ुर्ग जी, जेको असांजो वाइस चांसलर हो। तंहिंजे करे असांजा जेके प्रोफेसर साहिबान हुआ उन वक़्तु से तमामु लाइक़ु माण्हू, वॾा होशियार हुआ। हिकिड़ा विया न हलिया, ॿिया कया आहिनि त हींअर कोन्हे को। पर मुंहिंजो ख़ासि जेको थोरो घणो लाॻापो हो सो मिस्टर काज़ी सां हो। उहो केमिस्ट्री जो प्रोफेसर हो। डॉक्टर मुमताज़ अली काज़ी, हेड ऑफ द डिपार्टमेंट, डॉक्टर मुमताज़ अली काज़ी, मुमताज़ काज़ी साहब, मिस्टर काज़ी साहब। उहो मूंखां ऐं डॉक्टर हाले पुट खां पोइ 3 नंबर ते उन जी मुक़ररी थी हुई। उन सां गॾिजी घणनि ॻाल्हियुनि में असां कमु कयो। अलामा साहब जंहिंजी वफ़ात खां पोइ बि असां अलामा काज़ी सोसाइटी जेका हलाई, तंहिंमें बि हुन मुंहिंजो साथ ॾिनो आहे। अॻुवाणी मूं कई, पर हुनजी महिरबानी हुई जो मूं सां साथ ॾिनई। तीअं के माण्हू यूनिवर्सिटी में बि हुआ जिन सां असां वॾी मुहबत सां कमु कयो। डॉक्टर हाले पोटो, डॉक्टर हाले पोटो मूंखां पोइ डॉक्टर हाले पोटो अपॉइंट थियो रिलीजियस अफेयर्स जे लाइ। उन खे अलामा साहब जन सलाह ॾिनी हुई जेका सभु कंहिंखे सम्झणु घुरिजे। चई बाबा को दीन इस्लाम सम्झाइणो कोन्हे को माण्हुनि खे सम्झाइणो आहे रिलीजन। तंहिंजे करे तव्हां पंहिंजे डिपार्टमेंट जो नालो रखो डिपार्टमेंट ऑफ कंपेरेटिव रिलीजन्स, ऐं सभु मज़हब जेके आहिनि से पढ़ायो माण्हुनि खे। पोइ डॉक्टर दाऊद हाले पुटो ज़रूरत कई ख़ासि शाह वॾी उल्लाह ते रिसर्च, पर हुन पंहिंजी कोशिशि कई, ॿियूं ॻाल्हियूं सम्झण जी कोशिशि कयईं। पोइ उहो डिपार्टमेंट असांजो चङो पइजो, तमामु सुठो में कोई शक कोन्हे। शाह जे रिसाले जे बारे में जेकॾहिं पुछिजे, अलामा काज़ी जो जेको रिसालो आहे शाह जो, उन में पाण एडिट कयूं या उन में रिसर्च कयूं या उन में का अहिड़ी का आहे जंहिंमें कंट्रोवर्सी पैदा। अलामा साहब जो जेको रिसालो आहे सो पंहिंजी जाइ ते यूनिक। उहो अलामा साहब जॾहिं वाइस चांसलर केन हुआ तॾहिं उनखे तमामु घणो चयो वियो, छाकाणि त रिसालो जेको आहे तंहिंजी ॼाण भिटाई साहिब जे फ़िक्र जी ॼाण अलामा काज़ी खां वधीक अॼु ॾींहं ताईं कंहिं कान पहुचाई आहे। जंहिं मंज़िल ते हुन छॾियो आहे भिटाई साहिब जे फ़िक्र खे, उहो ई क़ाइमु आहे, ॿिए कंहिं अॻिते क़दम कोन वधायो आहे। अलामा साहब जन खे ॾिनो वियो त हीउ रिसालो तव्हां मुरतब कयो त अलामा साहब जन ऑथेंटिसिटी रिसाले जी जेको भिटाई साहिब जे फ़िक्र सां मुवाफ़िक़ हुजे, उन मूजिबि रिसाले खे पहिरियों रिसालो आहे अलामा साहब जो जेको फ़िक्र जे लिहाज़ सां मुरतब थियल आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे। अॻे रिवायती अंदाज़ में हो, हीअ फ़िक्र जे लिहाज़ सां तव्हां ॾिसंदव त उन रिसाले में आख़िरी सुर जेको सुर सोणी रखियलु आहे, छाकाणि अलामा साहब बिलीव थिए कयो पंहिंजे तहक़ीक़ जे बुनियाद ते त सुर सोणी जा जेके बैत आहिनि से शाह साहिब जा आख़िर में चयल आहिनि। छाकाणि हुते वाई आहे, पाण चवंदा हुआ त हीअ वाई जेका ॾेखारे थी
कहिड़े मुंहिंजे हिसाब हुण मुंहिंजो होतिरे। हीअ सम्झाए वई त वई वरी मोटी कान का। इहे सभु ॻाल्हियूं ॾेखारनि थियूं त हीअ सुर जेको सो आख़िरी में त फ़िक्र जे अंदाज़ सां पाण मुरतब कयूं ऐं उहो हुनजो जेको रस्तो ॾसियलु आहे असां समुरल आहे। असां कोशिशि कई आहे, ॿिया बि अॻिते कोशिशि कंदा त सालो जेको आहे सो अलामा साहिब जे फ़िक्र जे लिहाज़ सां हुनजो मुतालो कयो वञे। साईं, इहो तव्हां इस्लामाबाद में रहियो, उते वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जे वक़्त में तव्हां उते काफ़ी टाइम गुज़ारियो। भुट्टे साहिब सां तव्हांजा ज़ाती तौर ते कीअं तालुकात रहिया या? हाणे त वॾो मौज़ू आहे। भुट्टो साहिबु ख़ुदि हिकु वॾी शख़्सियत आहे। आउं त नंढो माण्हू आहियां ऐं सियासत में बि कोन आहियां, पर बहरहाल हिकिड़ो गुफ़्तो आउं चवंदुसि त भुट्टे साहिब जा मूं ते अहसान आहिनि ऐं छो आहिनि छा आहिनि आउं सम्झी कोन थो सघां, पर एतिरो चई सघां थो शायदि हुन सम्झो त हीउ होशियारु माण्हू आहे, ज़हीन माण्हू आहे, हिन खे अॻिते आणिजे। ॿी त का ख़ूबी मूं में कान हुई। जेके अंदाज़ा गुफ़्तगू जा हुन सां थिया मिलण जा से हिन क़िस्म जा हुआ। हिकिड़ो जो हू अची पाण मांदार थियो सॼे पाकिस्तान जो, उन खां अॻु जा हिकिड़ा पोइ जा, यानी 1970 खां अॻु जा, 1970 71 खां अॻु जा ऐं ॿिया पोइ जा। अॻु वारनि ॻाल्हियुनि में 1964 में आउं असां न्यूयॉर्क में त भुट्टो साहिबु तॾहिं फॉरेन मिनिस्टर हो शायदि, या मुंहिंजे ख़्याल में फॉरेन मिनिस्टर हो, पर बहरहाल हुते यूनाइटेड नेशन्स में आयो हो पाकिस्तान जो केस प्लीड करणु। आउं ख़ुदि सिक्योरिटी काउंसिल में वियो हुउसि त वॾी ॻाल्हि इहा हुई त भुट्टे साहिबु ॻाल्हायो पियो त एॾी हिमत सां ॻाल्हायईं ऐं शुरू ईअं कयईं त मां जेका आर्ग्यू कंदुसि सा पंहिंजे पारां कोन थो करियां, पर जेकी बि आउं चवंदुसि पंडित नेहरू जी ज़ुबानी चवंदुसि। वॉट ही हैज़ बिन सेइंग लॉन्ग बिफोर मी, आई विल कोट नेहरू। ऐं उन तरीक़े सां हुन गुफ़्तगू कयईं ऐं मूं पाण ॾिठो जेके अमरीकी मुंहिंजे भरिसां वेठा हुआ त हिन भुट्टे साहिब खे ज़रे ज़रे दाद पहिरियों जो टेबल ते टक टक करे हीअं पिया कयूं, वॾे सर न पर टक टक थोरो कयूं पिया। पोइ भुट्टे साहिब सां मूं ॻाल्हायो टेलीफोन ते। हिकिड़ो शागिर्दु हो उते माण्हू हो हिकिड़ो, तंहिंजे मूं सिफ़ारिश कई त हिन खे जेको पाकिस्तान जो जेको इंडस्ट्रियल टाउन आहे उते पाकिस्तान जा माण्हू आहिनि, स्टॉल आहे उते ई कमु करे थो, हिन खे कढी न छॾनि जेसि ताईं उहो स्टॉल हुजे क़ाइमु हुजे। ऐं कयईं महिरबानी करे, छो कयईं ख़बर कान्हे, पर महिरबानी मूं ते कयईं। उन खां पोइ हिते आयो लियाकत मेडिकल कॉलेज में तक़रीर ते, मूंखे चयूं तव्हां वाचो मुंहिंजो भुट्टो साहिबु आयो आहे त असां कहिड़ी तक़रीर कंदासीं। चयूं न बसि चयो आहे भुट्टे साहिबु त डॉक्टर बलोच अचे, बसि ॿियो न। पोइ मां वियुसि, पोइ मूं तक़रीर कई सुरखाहोड़ी ते भुट्टे साहिब जे मुनासिबत सां त खाहोड़ी को अणविर्च माण्हू आहे जेको वॾे तकलीफ़ वठी वॾे मंज़िल खे पहुचे थो उन रंग में। ऐं उन ते हुन महिरबानी करे कॉमेंट कयो, पाण तक़रीर कयईं, चयईं त डॉक्टर बड़ो जहिड़ो स्कॉलर आऊं कोन्हे अॼु हिन सां हुन तक़रीर कई आहे, पर आऊं पंहिंजे नमूने सां ॻाल्हायां थो। हिकु दफ़ो ॿियो दफ़ो मुलाक़ात थी। पहिरियों 1973 में वॾो इंटरनेशनल सेमिनार थियो मोहनजो दड़ो ते, संदुर मार्फत मोहनजो दड़ो जो एयरपोर्ट ठहियो, उते सेमिनार थियो तमामु वॾे पैमाने ते। त उन मौक़े ते मूं पंहिंजो पेपर पढ़ियो, पर ख़ासि तरह सां मूं सिंध जो म्यूज़िक प्रोग्राम उते ऑर्गेनाइज़ कयो। मुंहिंजो ॿाहिरियां माण्हू ईंदा त ख़बर पए उन्हनि खे सिंध छा आहे। पोइ प्रोग्राम को एतिरो सुठो बीठो जो ॿाहिरियां जेके बि इंटरनेशनल जेके आया हुआ माण्हू से अॻु में पहुता वञी भुट्टे साहिब वटि हुई मानी उन्हनि जी। असां हुआसीं मुंहिंजे दड़े ते, मूंखे ॿियो कमु हो, माण्हू संभालणा हुआ वग़ैरह वग़ैरह, देरि थी वई। उते जेको बि वञे भुट्टे साहिब खां वञी तारीफ़ करे हिन म्यूज़िक प्रोग्राम जी, ॿियूं सभु ॻाल्हियूं उनखे ॼण त विसरी वियूं। जेको अचे सो भुट्टे साहिब खे चए म्यूज़िक प्रोग्राम म्यूज़िक प्रोग्राम म्यूज़िक। भुट्टे साहिब पोइ इहो मूंखे पीरज़ाद साहिबु ॿुधायो। भुट्टो साहिब चई म्यूज़िक प्रोग्राम जी ॻाल्हि कहिड़ी आहे? पोइ चयोसीं म्यूज़िक प्रोग्राम कयो हुअऊं कुदरतुल्ला शाह, पोइ ॿुधायो सेक्रेटरी हो, डॉक्टर बलोच पिया ऑर्गेनाइज़ कयो। चई वठी वियो डॉक्टर बलोच खे, आउं त होसि कोन, आउं मुंहिंजे दड़े ते।
पोइ वरी पीरज़ादे खे चयां डॉक्टर बलोच ॻोल्हे हथु कर जिते हुजे मुंहिंजे पारां वञी भाकुर पाईंसि। संदसि महिरबानी हुई। उन खां पोइ इहा ॻाल्हि आहे 73 जी। पोइ 74 जी ॻाल्हि आहे त खेसि खे उहो ख़्यालु आयो तव्हां सिंध यूनिवर्सिटी जी वाइस चांसलरशिप मुंहिंजे हवाले करे। पोइ सम्झो त नेठ खे तमामु ज़बरदस्त ऑर्डर कढियाई। सेक्रेटरी जेको एजुकेशन जो हो तंहिंखे चीफ मिनिस्टर साईं ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई हो। एजुकेशन मिनिस्टर मिस्टर अलाना हो। 5 बजे मूंखे टेलीफोन आई त हुकुम थियो आहे तव्हां वाइस चांसलर आहियो ऐं तव्हां हींअर ई साण यूनिवर्सिटी जो इंतज़ाम संभालियो। तंहिं ते मूं चयो त तमामु वॾी ज़िमेदारी आहे ऐं सुभाणे चार्ज वठंदुसि। चयूं त न हुकुम आहे त हींअर ई साण। पोइ वरी मूं चीफ मिनिस्टर खे फ़ोन कयो। पोइ चई त हा डॉक्टर साहिबु हुकुम हीअं आहे माना भुटे साहिब जो हुकुम हो। पोइ वरी वियुसि मूंखां अॻु में वाइस चांसलर उतां साहिब वटि। मूं चयो हीउ हुकुम निकितो आहे हाणे मूंखे वाइस चांसलर आहियां पर तव्हां जिते आहियो उते इत्मीनान सां रहो ऐं सुबुह जो ईंदुसि तव्हां वटि ऐं सुभाणे आउं तव्हांजी दावत कंदुसि चांहि जी। सभु स्टाफ खे छॾींदुसि। तव्हांखे असां इल्ज़ा कंदासूं बाक़ाइदे जीअं वाइस चांसलर खे अलविदा कजे तव्हां वाइस चांसलर आहियो। मूंखे जॾहिं वाइस चांसलर थियुसि त मूंखे 1-2 कम चयईं। मूंखे चयईं त हिकु त तव्हांजे सीनेट हॉल में मुंहिंजे वालिद जेको कमु ख़िदमत कई हुई सिंध जे वास्ते उनजे लाइ प्लेक लॻाइणी आहे तव्हां लॻाए सघंदव? सुवालु पुछियईं त मूं चयो त हा लॻाए सघंदुसि। पर मूं जवाबु ॾिनो विदाउट एनी एक्साइटमेंट। मुंहिंजो हा लॻाए सघंदुसि। शायदि हुनखे तमामु इम्प्रेस थियो। चवण पोइ मूंखे ख़बर पई त उहो रस्तो जेको आहे सिंध यूनिवर्सिटी जो जेको मथे वञे थो उन ते मूंखां अॻु में इहो फ़ैसिलो थियो हो त शाह नवाज़ भुट्टे जो नालो रखियो वेंदो। उहो रखियो छोकिरा अॼु ड्राहे वेंदा हुआ। उहो रखियाऊं ठाहिनि शाह नवाज़ पोइ वरी छोकिरा अचनि ड्राहे वञनि। इहा ख़बर खेसि पहुती या छा? तंहिंजे करे उहो सम्झे पियो त को माण्हू वाइस चांसलर कमु करे सघंदो या न। मूं हुनखे चयो तव्हां मूंखे टेक्स्ट ॾियो ठाराए ॾियो हणायाऊं। पोइ ब्रिगेडियर शायदि हो इम्तियाज़ नालो हुअसि उन खे मोकिलियाऊं। पोइ हिन हणायो। पोइ हिते आयो भुट्टो साहिबु पहिरीं मूं नियापो आयो त मूंसां मिल अची हवाई अॾे ते हैदराबाद जे हवाई अॾे ते। ऐं वियुसि हुते ॿिया बि के माण्हू हुआ पर घणनि माण्हुनि एतिराज़ु कयो त हीउ केरु माण्हू आहे जेको अंदरि थो वञे। असां पार्टी जा मेंबर आहियूं वग़ैरह इन। पर इतफ़ाक़ जो भुट्टो साहिबु जीअं गाॾी मां प्लेन मां लथो आऊं बीठो त हलियो आयो सिधो मूं ॾे। जेको बि वक़्तु 15-20 मिंट उते बीठो हो मूंसां बि ॻाल्हाई ॿिए कंहिं सां ॻाल्हाई बि कोन को। चईं त भला उहो मूं चयो तव्हां प्लेक हणायो मुंहिंजो हणाए चई हणाए छॾिया मुंहिंजो हणाए मां ॾिसां मुंहिंजो भले ॾिसो कॾहिं ॾिसां मुंहिंजो हींअर ॾिसो वरी। चईं भला पोइ 11 बजे आऊं अचां मुंहिंजो हा अचो पर ॿियो केरु बि न हुजे मुंहिंजो ॿियो केरु बि कोन हूंदो। वरी आयो ॾिठाई अची त तमामु राज़ी थियो ठीकु थियो। तंहिंखां पोइ तो हिकिड़ो आई ख़बर आयो पीरज़ादो साहिब मूं वटि त भुट्टे साहिबु चयो आहे तव्हां इस्लामाबाद अचो मुंहिंजो हुकुम आहे तव्हां अचो हिते अची कमु कयो ऐं सेक्रेटरी थी कमु कयो। चवां वाइस चांसलर आहियां ऐं त CSS कोन आहियां सेक्रेटरी खे थी चई न भई चयो त तव्हां थी वेंदव तव्हां अचो। पोइ इनकार करण जो त सूरत कान हुई। ऐं वियुसि इस्लामाबाद मरऊं। पोइ 1.5 साल उते हो। तंहिंखां पोइ त वरी हालतूं ख़राबु थियूं। पर उन वक़्त में मूंखे वॾी मोहबत सां वॾी इज़त सां रखियईं जंहिंजे लाइ मां शुक्रगुज़ार आहियां संदसि एहसाननि जो। उते जेके वॾियूं जेके ज़िमेवारियूं से मुंहिंजे हवाले कयईं। लंडन में डेलीगेशन थियो वियो त मूंखे रखियईं। पे कमीशन हो त मूंखे उन जो मेंबर रखियईं। पर हर ॻाल्हि में मूंखे अॻिते वधाइण जी कोशिशि कयईं। शायदि हुनखे इहो ख़्यालु हो त हिन सिंध जो आहे माण्हू आहे हिन खे असां अॻिते वधाईंदासूं त ठीकु थींदो।
मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद जे दौर में भी तव्हां काफ़ी हिते रहियो इस्लामाबाद में या तव्हां सिंध में रहियो, तव्हांजो को इंटरेक्शन रहियो मोहतरमा सां? आऊं बिलीव थो करियां त हू हिकिड़े वॾे पाए जी ख़ातून हुई। हुनजी हिमत बहादुरी जेकी बि चओ सो जेतिरो बि घणो ॻाल्हाइबो उहो घटि आहे। त आऊं सम्झां थो जेके दुनिया में जेके मायूं आहिनि जन वॾी हिमत सां कमु कयो हुन में नाले उड़ण जहिड़ो आहे हुन माई जो हर तरीक़े सां। मूंखे फ़क़ति थोरो इतफ़ाक़ थियो सां मिलण जो मुकाल मुग़ल सेमिनार करायूं कराची में। मूं वटि मरहूम हुसैन शाह राशिदी आयो, तंहिं चयो त सेमिनार में तव्हां अचो, बेनज़ीर साहिबा सदारत कंदी। मूं चयो त बाबा हिकु त आऊं इन पार्टी में कोन आहियां, आऊं हिकिड़ो प्रोफेसर आहियां, हिते तव्हां पंहिंजा माण्हू सॾिया हूंदा उनखे सॼो मूंखे माफ़ु कयो। पर हू एतिरो मूंखे चंबड़ी पियो, वीचारो गुज़ारे वियो आहे, जो मूं इनकार कोन कयो। चऊं भला तूं चवीं थो त आऊं ईंदुसि। पर मूं चयो पोइ आऊं उते जेको पेपर पढ़ंदुसि उहो मुंहिंजे रज़ा जो हूंदो। चईं त हा रज़ा जो हूंदो। पोइ मूं सम्झो त कहिड़ो आऊं पेपर पढ़ां, उहो पेपर पढ़ां जेको माई खे शायदि ॾुखियो बि लॻे पर हक़ीक़त ते बि मबनी हुजे। छा हो त जॾहिं शेख अब्दुल मजीद कराची मां मुक़ाबिलो कयो सरशाह नवाज़ भुट्टे जो 1936 में बॉम्बे खां सिंध जुदा थी, तॾहिं असां कॉलेज जा जेके नौजवान शागिर्द हुआसीं त मां बि हुउसि, ॿिया बि, असां सभु शेख अब्दुल मजीद जे पासे हुआसीं। असां सभु 7 ॼणा गॾिजी वियासीं लाड़काणे। असां सभु वञी पोलिंग एजेंट थी वेठासीं। असां प्रोपगंडा कई शेख अब्दुल मजीद जी भुट्टे साहिब जे ख़िलाफ़। मुंहिंजो इहो मौज़ू आहे, ऐं पढ़ंदुसि इन ते। तंहिं ते मुंहिंजा दोस्त कयो आहे जेके जिन सां मूं ॻाल्हायो, तंहिंजो चरियो थियो ई छा, हाणे तूं माई साहिबा थी सदारत करे, ऐं उहा आहे सदारत जो जेको मौज़ू ई आहे शाहनवाज़ भुट्टो, ऐं तूं मुंहिंजी हा मुंहिंजो इहा त नीत करियां थो त उन जे बारे में त आहे। पोइ मूं इहो मकालो पढ़ियो त भुट्टे साहिब खे शिकस्त छो आई। उन वक़्तु चुप चुपात लॻी वई सॼे हाल में। माई साहिबा चङी तरह सां भई ॿुधो जो मूं ॾिठो थोरो त माई साहिब 100% मूं ॾांहुं मुतवजो हुई, ॿिए कंहिं ॾांहुं कान हुई। मूं उते का गुफ़्तो कयो त जॾहिं वेठुसि अची त मूंखे लिखियाऊं काग़ज़ खणी, वरिताऊं काग़ज़, मूंसां पुछे पई काग़ज़ वठी वञी त कोई लिखियाईं, लिखी उहो काग़ज़ खणी वरी मूंखे ॾिनई। हाणे 100 माण्हू वॾो वेठा हुजनि, उहे सभु जेके डॉक्टर बलोच सां छा पई थी माई ॻाल्हाए छा। मूं पढ़ियो, लिखियाईं त तव्हां चयो आहे त तव्हां अहमद ख़ान भुट्टे सां वञी मिलियो, ऐं उहो जेको सो सरशाह नवाज़ जे ख़िलाफ़ु तव्हांजी मदद कयईं त आउं ख़िलाफ़ु आहियां, उहो असांजो अज़ीज़ हो, उहो कोन हूंदो, तव्हांखे ग़लती थी आहे, तव्हां नबी बख़्श भुट्टे सां मिलिया हूंदो ऐं ममताज़ साहिब जो वारिद हो। पोइ मुंहिंजे लाइ त को सबबु कोन हो, ऐं चयो इनकार करियां। मूं चयो त येस प्रॉब्ली इट्स माई मिस्टेक। मूं लिखी वरी ॾियारे मोकिलियो। मूं चयो हाणे हाणे कहिड़ो ॻाल्हि ठीकु थी वई। थोरे वक़्त खां पोइ माई वरी ॿियो पेपर घुरायो। ॿियो पेपर हो वॾो, यानी हू त नंढी चिठी हुई, वॾो पेपर हो, तंहिं ते लिखियाईं कम अज़ कम, ऐं भाई त 3 मिंट खनि लिखियो हूंदाईं, सॼो उहो पेपर भरियाईं। उहो भरे वरी मूं ॾे मुतवजे थिए, मूंखे चईं थी मूंखे ॾिनई। मूं वरी सॼो वेही पढ़ियो। पोइ त मूंखे ख़्यालु आयो त हाणे माई साहिबा जो एॾो दर्जो, ओड़ा मुस्तफ़ा शाह होॾां वेठो आहे त सभु ॻाल्हि आहे कान थी, रुॻो पई थिए, माण्हू बि ॾिसनि था हेॾऊं। मूं नाड कयो, शुक्रियो अदा कयो। पोइ मूं फ़क़ति एतिरो चयो तव्हां जेकर इजाज़त ॾियो त हीउ पनो ऐं पाण वटि संभाले रखां, त खिली मूंखे चईं त भले रखो, मूं वटि अञा ताईं आहे। इहो फ़क़ति हिकु दफ़ो माई साहिबा सां मूं वेझो ॻाल्हायो आहे, वधीक उहो मौक़ो कोन मिलियो आहे। पर आऊं संदसि जुरत, हिमत, शख़्सियत जो मज़ा आहियां, पंहिंजी जाइ ते वरी लाइक़ इंसान।
इहो मां तव्हां खां पुछंदुसि त साईं तव्हांजा जेके तालीमी माहिर जे हैसियत में अॼोकी तालीमी वायुमंडल जे बारे में छा ख़्यालात आहिनि ऐं उन खे कीअं सुधारिजे, ख़ासि तौर उस्ताद जो रोल छा हुजे? मुंहिंजे ख़्याल में असां पोइते पियल आहियूं तमामु ॾाढा हिन वक़्तु। तालीम जो निज़ाम असां वटि कोन्हे को। मुंहिंजो पंहिंजो ईमान आहे त इहे जेके पैसा ख़र्च करे थी हुकूमत तालीम ते, इन्हनि पैसनि में 50% इस्लाह आणे सघिजे थी, बिना ख़र्च करण जे 50% इस्लाह आणे सघिजे थी। छाकाणि जो ख़राबी जेका आहे सा एडमिनिस्ट्रेटिव प्रोसीजर्स में आहे, पॉलिसीज़ में आहे, उन खे एडजस्ट कजे। ॿी ॻाल्हि त असां वटि सियासत जेका आहे सा तमामु घणी काहे पई आहे तालीम में। कहीं बि एडवांस मुल्क में एतिरी ॻाल्हि कान हूंदी आहे। ठीकु आहे, सियासत खे हक़ आहे त तालीम ते नज़र रखे, पर मुल्क जे फ़ाइदे जे लाइ। असांजे नौजवान खे बि इहो डिसएडवांटेज रहियो आहे जो सियासतदान हुनखे तमामु अॻिते करे चयो आहे तोखे ॻाढ़ा गुल नज़र ईंदा, हीअ बाग नज़र ईंदा, पोइ हीअ तव्हांखे मिलंदो। ईअं कोन्हे को, हुनखे तयारु कजे समुंड खे तरण जे लाइ, हुनखे तयारु कजे जबलनि ते चढ़ण लाइ। इहो जेको असांजो नज़रियो आहे तालीम जो, असां पंहिंजे सिलसिले में सुठो कमु कयो त डिग्रियूं चयोसीं त BA सभु कंहिंखे हुजे तॾहिं, पर माण्हू इन करे डिग्रियूं सस्तियूं थी वियूं आहिनि त डिग्रियूं कीअं ॾिजनि। घणियूं ॻाल्हियूं आहिनि तालीम जूं जेके से, पर असांजे सिंधी नौजवान खे तालीम इहा ॾियणी आहे त तूं ॿियनि खां सुपीरियर कोन आहीं, तूं ॿियनि जहिड़ो आहीं, तूं में बि सभु उहे ख़ूबियूं मौजूदु आहिनि जेके ॿियनि में आहिनि। तूं हिन ज़मीन ते ॿई पेर खोड़े मुक़ाबिलो कर। हीउ जेको आहे सॼी दुनिया जो सिलसिलो जेको बि हले थो सो मुक़ाबले जो आहे। तंहिंजे करे तूं कॉम्पीट करे अॻिते वधि, इन खां सवाइ ॿियो को चारो कोन्हे को माण्हू तो ते रहम कंदा। नाज़रीन, अॼोकी गुफ़्तगू असांजी डॉक्टर साहिब सां तमामु भरपूर रही ऐं मां सम्झां थो त असां हुन में तमामु घणो लाभ हासिलु कयो आहे। इनशाला हीउ सिलसिलो जारी रहंदो ऐं मां तव्हांजो थोराए थो आहियां जो तव्हां पंहिंजो वक़्तु सीड़ाए असांखे ॿुधो। महिरबानी।